सुखदेव भगवान परीक्षित महाराज की कथा पिया ॿुधाए। तॾहिं देवताऊं जेके उहे अमृत जो कलश खणी आया कि साईं असांजी हिकिड़ी निमाणी वेनती आहे। राजा इंद्र आहिनि, देवता आहिनि, ॿुधायो देवताओं तव्हांजी कहिड़ी वेनती आहे? सुखदेव भगवान था चवनि। देवता चवनि था साईं ही परीक्षित महाराज खे शाप लॻो आहे, 7 ॾींहंनि में नांग ॾंगींदो। हा। हिन जी मृत्यु थी वेंदी। हा। पोइ हे अमृत पीआरजो, जीअरो थी वेंदो। अच्छा, स्वर्ग जो अमृत खणी आया हो? हा हा, ठीकु आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, लेकिन हिकिड़ी साईं शर्त है। कहिड़ी? इन जे बदिले अगर जेकी कथा तव्हां परीक्षित महाराज खे तव्हां ॿुधायो श्री भागवत कथा, उहा असांखे ॿुधाइणी पवंदो। यानी एक्सचेंज ऑफर खणी आया, विनिमय, कि हे स्वर्ग जो अमृत वठो और कथा जो अमृत असांखे ॾियो। तॾहिं सुखदेव भगवान उन्हनि खे भॼाए छॾियो। हाँ, तव्हां मूंखे पागल सम्झो आहे? काथे ये कांच जी मणी तव्हांजी नकली और काथे ये भगवान जी प्रेम जी भक्ति जी मणी। ओहो, हिन जी कोई तुलना है? न न देवताओं, खणो पंहिंजो अमृत, कोई तव्हांखे कथा जो अमृत न मिलंदो। चुपचाप वेहना, अची हथ जोड़े, चालाकी क्यों न हो? चो हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। संत चवंदा आहिनि कि सुखदेव भगवान चयो उन खां बि त पुछो परीक्षित खां। तॾहिं परीक्षित महाराज ॾिठो कि कथा त अञा कननि में वई न आहे, शुरू न थी आहे, स्वर्ग जो अमृत पहिरियों लही आयो आहे। जेकी कथा अञा ॿुधी न आहे उन जी अहिड़ी महिमा आहे कि देवताऊं पोयों पइजी आहिनि। अगरि इन कथा जो अमृत मां पी वरितो त कॾहिं मूंखे श्याम सुंदर बांके बिहारी भगवान जी प्राप्ति थी वेंदी। मां नकली अमृत काथे कंदुमि? हे भगवान, मूंखे इहो कूड़ो अमृत न खपे, इहो त जहर जे समान आहे। हे पी करे बि वरी माण्हू दीर्घायु थींदो, अमर न थींदो, लेकिन कथा जो अमृत जेको पी वेंदो उहो त भगवान जे गोद में वञी रहंदो। बोलो परीक्षित जी महाराज की जय। तॾहिं निरादर करे छॾियो सुखदेव भगवान देवताउनि जो, उनखे अमृत न ॾिनो। हाणे ॿुधायो, जेको देवताउनि खे अमृत न मिलियो उहो ई अमृत असांखे मिली रहियो आहे। ॿुधायो न? चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। त हे असां बार 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 इन जो अमृत पियूं, बार बार। श्रीमद भागवत महापुराण जे महिमा में भगवान चवनि था कि जेको माण्हू हर रोज भागवत महापुराण जो पाठ कंदो आहे, चाहे तव्हां घर में हिकु अध्याय पढ़ंदा हुजो या ॿुधंदा हुजो, चओ जय श्री कृष्ण, उनखे हिकु हिकु अक्षर जे चवण ते कपिला गऊ जे दान जो लाभ मिलंदो आहे। कपिला गऊ विशेष हूंदी आहे, भूरे रंग जी, उन जे दान जो महत्व वधीक हूंदो आहे। कंहिं ते हिकु हिकु अध्याय ते न, हिकु हिकु अक्षर ते कपिला गऊ जे दान जो लाभ मिलंदो आहे। चओ हरे कृष्ण। हरे कृष्ण। लख लख रुपए वारी गाय हिकु हिकु अक्षर ते थी तव्हांखे मिले। त हाणे हिन में छा खपे ॿुधायो? श्रद्धा खपे। ईअं न कंहिंखे कैश असां ॾियूं, भाई अच 3 घंटा कथा ॿुध, तोखे 5000 मिलंदे, त दुर्ग सॼी शहर ई भरिजी वेंदो, जॻह ई न बचंदी। आस पास सॼे देश विदेश में माण्हू पहुची वेंदा, कुछ करणो ई न आहे, बसि वेही करे कथा में 10,000 था मिलनि, 5,000 था मिलनि। ऐं श्रद्धा रखे त पोइ हिकु हिकु अक्षर ते कपिला गऊ, गांइ घणी ईंदी आहे, उन में बि कपिला गऊ, दूधारी, बछड़ीअ वारी, खीर ॾियण वारी। हरे राम।